जी दोस्तों, अवां खे भलीकार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। पंहिंजो वीडियो स्टार्ट करण खां पहिरीं अवां दोस्तनि सां गुज़ारिश कंदासीं असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। अॼु असांजो वीडियो सिंध जी हिकु अज़ीम शख़्सियत जे बारे में आहे, तालिब-ul-मोला, जिन जो पूरो नालो आहे मखदूम मोहम्मद ज़मान तालिब-ul-मोला। तालिब-ul-मोला साईं जिन जो तख़ल्लुस हुयो मोहम्मद व आले मोहम्मद अली इब्न अबी तालिब सां तमामु घणो इश्क कंदा हुआ। हिकु अज़ीम शख़्सियत, शाइर, स्कॉलर ऐं सियासतदान हुआ। तालिब-ul-मोला गौसुल मखदूम सरवर नूह जो 17हों सजदा नशीन हुयो। संदन जी जमात खे सरवरी जमात चयो वञे थो। लफ़्ज़ सजदा नशीन फ़ारसी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जेको सिंध जी सूफ़ी ऐं रूहानी सोच रखंदड़ माण्हुनि सां लाॻापियलु आहे। सजदा नशीन कंहिं बि पीर मुर्शिद या कंहिं वॾी शख़्सियत जी औलाद मां हूंदो आहे जंहिंखे पग पाराई वेंदी आहे ऐं उहो उन गद्दीअ जो वारिस हूंदो आहे। तालिब-ul-मोला जो जनम 4 अक्टूबर सन 1919 में सिंध जे सूंह भरे हुनर वारे शहर हाला में थियो ऐं संदन जो इंतकाल 11 जनवरी 1993 में सिंध जे शहर कराची में थियो। तालिब-ul-मोला जा 2 पुट आहिनि, मरहूम मखदूम अमीन फ़हीम जेको पिणु हिकु शाइर हुयो ऐं सियासतदान हुयो। मखदूम अमीन फ़हीम पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जो वाइस चेयरमैन हुयो। पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जो बुनियादु मखदूम अमीन फ़हीम साहब जे घर में रखियो वियो। उन खां अलावा तालिब-ul-मोला जो ॿियो पुटु आहे जनाब मखदूम सईदुज़्ज़मान, जेको पिणु हिकु सियासतदान आहे ऐं 2018 ताईं पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ तां MNA रहियो आहे। हाला शहर जा मखदूम पंहिंजे मज़हबी अक़ीदे सियासत सां त तमामु घणो मशहूरु आहिनि, पर दिलचस्प ॻाल्हि उहा आहे त उन ख़ानदान में अक्सर माण्हू शाइर ऐं स्कॉलर रहिया आहिनि। मखदूम तालिब-ul-मोला सरवरी इस्लामिक कॉलेज जो बुनियादु पिणु रखियो। मज़हब ऐं सियासत खां अलावा मखदूम साहब वॾे दर्जे जो शाइर हुयो। हिन पंहिंजी ज़िंदगीअ में लॻभॻि 28 किताब लिखिया, जंहिंमें शाइरी ऐं नसर शामिलु आहिनि। हिन शाइरी, मौसीक़ी, काफ़ी, ज़बान ॿोलीअ ते तमामु घणो कमु कयो। मखदूम साहब सिंधी अदबी बोर्ड जो चेयरमैन पिणु रहियो आहे ऐं सिंधी अदब लाइ तमामु वॾियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। मखदूम तालिब-ul-मोला रहमतुल्लाह अलैह पंहिंजे 11 सालनि जी उमिरि खां शाइरीअ में दिलचस्पी रखी ऐं उन खे ई पंहिंजो जुनून बणायो। हिन जी शाइरीअ में गज़ल, काफ़ी, बेत, नज़म ऐं कथा आहे। मखदूम साहब केतिरा ई अदबी इदारा जोड़िया ऐं रिसाला शाया कया, जहिड़ोकि मंथली फिरदौस, पासबान, अल-ज़मान आहिनि, जिन सिंधी अदब में तमामु वॾो किरदारु अदा कयो। तालिब-ul-मोला रहमतुल्लाह अलैह जा लिखियल किताब ही आहिनि: बहारे तालिब, रुबायाते तालिब, ख़ुदशनासाई, शैतान, इस्लामी तसौफ़, इमाम गज़ालीअ जा ख़त, दुरे नायाब उर्फ़ यादे रुफ़्तगान, कचकोल, शान सरवरी, काफ़ी, छेर में चढ़ियूं, सिंध जो सावन जंहिंखे दीवाने तालिब-ul-मोला बि चयो वञे थो, आओ कांगा कर ॻाल्हि, हाला जा मखदूम ऐं शाह साहब, मसनवी अकुल व इश्क, बे पीर अखियूं, मिस्रीअ जूं तारूं, सदा वसे सिंधड़ी, लुगते सिंधी मुखाफ़िफ़ात, आबे हयात, चूंडड़ियूं, इंतिख़ाबे कलामे तालिब-ul-मोला, मुंहिंजो नंढपिणु, बहारिस्तान, मज़ामीने तालिब-ul-मोला ऐं शान हुसैन। जी दोस्तों, त हीअ हुई मुख़्तसिर बायोग्राफ़ी सिंध जी हिकु अज़ीम शख़्सियत मखदूम मोहम्मद ज़मान तालिब-ul-मोला जी। उमेदु आहे त अव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। अव्हां दोस्तनि सां गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी, लख थोरा, सलाम, जय झूलेलाल।